मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। सदका फ़ितर जी मिक़दार केतिरी आहे? अच्छा, सदका फ़ितर जेकी आहे उन जी मिक़दार चइनि शयुनि ते मुश्तमिल आहे। सदका फ़ितर जे अंदरि कणिक, जव, किशमिश ऐं खजूर, इहे 4 शयूं आहिनि। इन मां कणिक जेकी आहे उहा एहतियातन 2 किलो सदका फ़ितर जे अंदरि ॾिनी वेंदी या उन जी रक़म जेकी आहे ॾिनी वेंदी। बाक़ी इन खां अलावा बाक़ी जेके 3 शयूं आहिनि उन जे अंदरि जव, किशमिश ऐं खजूर, इहा 3.5 किलो एहतियातन ॾिनी वेंदी या उन जी रक़म ॾिनी वेंदी। सदका फ़ितर जे अंदरि इहा ई शइ जेको आहे राइज आहे। हर हिकु मुस्लमान जंहिंजी वुसत करे सघे, जंहिंजी वुसत आहे, उहा शइ जेका सदका फ़ितर जे अंदरि ऐड कंदो। मसलन तौरु कंहिं बंदे खे कणिक जी वुसत आहे त उहो एहतियातन 2 किलो कणिक सदका फ़ितर जे अंदरि ॾींदो या उन जी रक़म जेको अदा करे छॾींदो। त रक़म ॾिसो, पंहिंजे इलाइक़े जे अंदरि ॾिसो त तव्हांजे इलाइक़े जे अंदरि फ़ी कणिक जो किलो छा थो हले। अगरि तव्हांजे इलाइक़े में फ़ी कणिक जो किलो 100 रुपए ते हले थो त 2 किलो कणिक जी रक़म 200 रुपया बीहे थी। त फ़ी फ़र्द ते सदका फ़ितर 200 जे एतबार सां बीहंदो। पोइ जेतिरा घर जे अंदरि अफ़राद आहिनि उन तमामु जेको अफ़रादनि जे एतबार सां सदका फ़ितर कढी वेंदी। बाक़ी जेकॾहिं किशमिश आहे ऐं खजूर आहे ऐं अहिड़ी तरह जव आहिनि, उहे 3.5 किलो एहतियातन ॾिना वेंदा या उन जी रक़म ॾिनी वेंदी। हे सदका फ़ितर आहे ऐं इन जो इहो ई हुकुम आहे।